ॾे परॾे मौजूद मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, अक मौजूद, चाक, चङा भला, जोड़ मतारा, खीखेरा सूदा। कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी, चेलार, छाछरो, कांटियो, दीपलो, किरटी, नंगर पारकर, कारुंजर, कजलासर, नैणीसर ऐं कासबे खां थींदे खोखड़ा पार, वासलबा, जालूचूरो, न्यू छोर, पर्ची स्टेशन, छोर, हासीसर, साडर, ढोरनारो, पिथोरो, सामारो, कुनरी, उमरकोट, नबीसर ऐं नोहटे खां थींदे समूरे अछड़े थर में वसंदड़ तोड़े असांजे सिंध पाकिस्तान जे समूरे ढाठ परगणे में मौजूद मारोड़नि ऐं ढाटीड़नि खे ऐं लीके जे हुन पार बाड़मेर, जैसलमेर, बीकानेर, जोधपुर, ऋण कच्छ तोड़े कच्छ भुज जे ढाटीड़नि, मारोड़नि ऐं सांगीड़नि खे बि भलीकार ऐं नमस्ते। ख़ुशि आबाद हुजो, चाक चङा भला ऐं जोड़ मतारा हुजो। कहिड़ा हाल नवांजा। पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक तव्हांखे कीअं थो लॻे? हीउ पंहिंजो चैनल जेको थर जे ढाठ जे मारूड़नि, सांगीड़नि ऐं ढाटीड़नि जो पंहिंजो ज़ाती चैनल आहे, जंहिं ते थर जे लोक गीतनि ते ॿधल ख़ूबसूरत मारवाड़ी, ढाटकी ऐं थरी लोक गीतनि जूं स्टोरीज़ ऐं उन्हनि जूं कहाणियूं, कचेरियूं, गीतनि जा मतिलब, मक़सद ऐं गीतनि जा रंग ढंग, स्टाइल ऐं अंदाज़, मारवाड़ी ऐं ढाटकी कल्चर, सकाफ़त ऐं तहज़ीब जेका दुनिया जे समूरनि ख़ितनि में शाहूकार ऐं हसीन तहज़ीब ऐं तारीख़ तौर ते मौजूदु आहे, उन बाबति ॻाल्हाईंदा आहियूं, पाण कचेरी कंदा आहियूं इन्हनि लोक गीतनि ते। इहे लोक गीत जेके वक़्त जे तमामु मशहूरु ऐं मक़बूल मुख़्तलिफ़ फ़नकारनि ॻाया ऐं ख़ासि तौर ते जेके हैदर रिंद जेको सिंध हिंद तोड़े ॾे परॾे जो मशहूरु लोक फ़नकार आहे, उनजे आवाज़ में ॻायल ही लोक गीत तव्हांजे आॾो स्टोरीज़ जी सूरत में रखूं पिया। यकीनी तौर ते तव्हांखे ही लोक गीत कीअं था लॻनि, इन ते पंहिंजी राय ज़रूरु ॾियो ऐं पंहिंजा कमेंट ॾियण सां गॾु हिन वीडियो खे ॿुधी ॾिसी शेयर कयो ऐं लाइक ज़रूरु कयो। पर गॾोगॾु तव्हांखे वेनिती आहे, तव्हांखे गुज़ारिश आहे, निमाणो अर्ज़ु आहे त पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो, त जीअं हर नई वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदो रहे ऐं तव्हां ही लोक गीत, ही लोक कहाणियूं, शाइरी लोकगीत जी इहे तव्हां तफ़सील सां ॿुधी ऐं ॾिसी सघो ऐं पंहिंजनि मिटनि माइटनि, पंहिंजे सांगियुनि झांगियुनि ऐं मारूड़नि खे यादि करे सघो। त जी हा दोस्तो, अॼु असीं हिकु दफ़ो वरी तव्हांजे आॾो ॾे परॾे में मशहूरु ऐं हिंद सिंध जे मशहूरु फ़नकार हैदर रिंद जे आवाज़ में ॻायल पंहिंजे वक़्त जे इंतिहाई मशहूरु लोकगीत मां रे मां मिना कारे तो कलरीअ में रोली। बुनियादी तौर ते थर जे शादियुनि ऐं काजनि जा जेके किसा ऐं कहाणियूं आहिनि, उन्हनि में हिकिड़ा तमामु वॾा दर्द जा दास्तान रखियल आहिनि। ख़ासि तौर ते लीके जे हुन पार तोड़े हिन पार जेके शादियूं थियनि थियूं, उनमें जेके सुहागणियूं आहिनि, उहे पंहिंजे पंहिंजे साहिरनि जे ॻोठ में जॾहिं मौजूदु हुजनि ऐं वसकारे जी वलहार हुजे, वॾु फुड़ो हुजे, बरसाति हुजे ऐं थर वसी पियो हुजे, थर जो अंग अंग जेको आहे उहो वारी जा दड़ा भिटूं तोड़े थर जा ॾहर पट पालोर ऐं वेरियूं वसकारे जे पलर पालोट सां उरूज ते हुजनि, अहिड़ी सूरत हाल में जॾहिं सुहागण खे पंहिंजो ॻोठु यादि अचे, पंहिंजी सहेली, पंहिंजी धीअड़ी, पंहिंजूं भेनरूं, भाइर, मिट माइट, अमड़ियूं ऐं पीअर यादि अचनि, त यकीन करियो इहो मंज़रु हाउ ॾारींदड़ मंज़रु हूंदो आहे। विछोड़े जा वढ उन्हनि खां ई पुछी सघिजनि था जेके विछड़ी वञण खां पोइ दूर परदेस में मौजूदु हूंदे पंहिंजनि मिटनि माइटनि सां मिली नथा सघनि। अहिड़नि ई मंज़रनि ते ॿधल ही ख़ूबसूरत लोकगीत मिना कारे तो कलरीअ में रोली, मां रे मां मिना कारे तो कलरीअ में रोली। बुनियादी तौर ते थर जो माण्हू, थर जी वारी जहिड़ो सफ़ेद ज़रड़नि जहिड़ो खुलियो धुलियो ऐं प्यार मोहबत अर्पींदड़, विछोड़े जे वढ खे, घाव खे सहंदड़ ऐं बर्दाश्त कंदड़ थर जा मारू माण्हू जॾहिं इन क़िस्म जे लोकगीत खे परदेस में ॿुधे थो केरु ऐं ख़ासि तौर ते धीआरी नारी ॿुधे थी, त उनखे यकीनी तौर ते पंहिंजो वतन, पंहिंजे देश जा माण्हू, पंहिंजे इलाइक़े जा, पंहिंजी गुआड़ी जा उहे ॻोठ, वण वणकार ऐं वस्तियूं, वाहिण तोड़ भोंगियूं ऐं उहे लोड़ा, उहे कचेरियूं
यकीनी तौर ते उनखे यादि ईंदा आहिनि त वञ केतिरो ॾूर पंध परदेस में आहे ऐं पंहिंजा महबूब मिट माइट तमामु घणो दूर आहिनि। ऐं ॾूर खे दूर कंदड़, दर्द तकलीफ़ खे दूर कंदड़, विछोड़नि जे वढ खे, घाव खे भरींदड़ सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे जो पाण पंहिंजे मिटनि माइटनि जे विच घेर घाघट में हुजे ऐं उन्हनि खे यादि करे उन्हनि सां चौपट रांदि खां वेंदे, उन्हनि सहेलियुनि सां गॾु श्रावण टीज जा हींड में लोॾा वठे ऐं पंहिंजनि मिटनि माइटनि सां गॾु हुजे। इहे मंज़र यकीनी तौर ते हिकु धीआरी जे लाइ, हिकु सुहागण जे लाइ इंतिहाई यादगिरियुनि वारा हूंदा आहिनि। त जी हा, अहिड़ो ई हिकिड़ो लोकगीत जेको हैदर रिंद ॻायो, ऐं हैदर रिंद जॾहिं ॻायो तॾहिं कैसेट जी दुनिया में इन गीत धूम मचाए छॾी। हर थरवासी हिन गीत खे पंहिंजो गीत सम्झी पंहिंजे घर में महफ़ूज़ कयो। टेप रिकॉर्डर खां वेंदे CD प्लेयर ऐं मोबाइल मेमोरी कार्ड तोड़े USB में महफ़ूज़ करे हिन डिजिटल दौर जे टेक्नोलॉजी जा समूरा वसीला कतब आणींदे इन गीत खे बार बार थर जो, ढाट जो, मारवाड़ जो माण्हू तोड़े नारी ऐं सुहागण हिन गीत खे ज़रूरु ॿुधनि था। हिन गीत जा पंहिंजा लवाज़मात आहिनि, पंहिंजा स्टाइल ऐं अंदाज़ आहिनि, ऐं हिन गीत खे यादि करे हर थर जो मारू माण्हू पंहिंजे मिटनि माइटनि जूं कचेरियूं, उहे लाॾ कोॾ, उहे हार सिंगार यकीनी तौर ते यादि थो करे जेके हू पंहिंजे मिटनि माइटनि में करे थो। ख़ासि तौर ते औरतूं, सुहागणियूं ऐं सहेलियूं हिक ॿिए खे सारे तमामु घणो महसूसु कंदियूं आहिनि त काश असीं हिकु दफ़ो वरी मेल मिलाप में मेड़ाको हुजे ऐं गॾु हुजूं, ऐं हीअ ख़ुशियूं ऐं हीअ नाच गाना हुजनि, मटकू डांस हुजे, थर जा लोकगीत हुजनि, इहे चूड़ेलनि जा चाग हुजनि, ऐं इहे थर जा वाहिण वस्तियूं ऐं वथाण हुजनि। असीं गॾु हुजूं ऐं घुमर डांस करियूं ऐं मटकू डांस करियूं। जी हा दोस्तो, अहिड़ो ई लोकगीत जंहिंमें सारे थो हिकु नारी सारे थी पंहिंजे वतन जे वासियुनि खे ऐं उन्हनि खे यादि करे तमामु घणो अफ़सोस बि करे थी, ऐं कॾहिं कॾहिं जॾहिं उन जी मेल मेलाप थिए थी त हू ख़ुशीअ जा हिकिड़ा अणखुट सिलसिला बयानु थी करे। त जी हा दोस्तो, अहिड़ा लोकगीत जेके थर जे, ढाट जे, मारवाड़ माण्हुनि जा ॿिया केतिरा ई लोकगीत बि आहिनि, पर ही लोकगीत जॾहिं हैदर रिंद ॻायो त हिन लोकगीत पंहिंजा नवां रिकॉर्ड क़ाइमु कया ऐं हिन गीत जा पस मंज़र बयानु करे हैदर रिंद हिन गीत खे 4 चंड लॻाए छॾिया आहिनि। बुनियादी तौर ते हैदर रिंद थर जा, ढाट जा, मारवाड़ जा ॿिया केतिरा ई लोकगीत ॻाया आहिनि। उन्हनि में पिणु इन्हनि गीतनि सां गॾोगॾु ख़ुशियूं ऐं उन्हनि हिन गीतनि जूं जेके यादगिरियूं आहिनि, उन सां गॾु जेके ॿिया सिलसिला आहिनि, उहे बि हिननि गीतनि में बयानु थियल आहिनि। बुनियादी तौर ते हैदर रिंद थर जे, ढाट जे, मारवाड़ जे मिसकीन माण्हुनि जो तोड़े नौजवाननि ॿुढनि ॿारनि जो फ़नकार आहे। अॼोकी इन वीडियो में एतिरो ई, मिलंदासीं वरी।